ॾे हवाला सिधी बसर पोखींदो ई छा? हाँ दा बसर पोखींदो आहियां। अचु भला मां बि थकिजी पियो आहियां, वेही कंहिं जाइ ते कचहरी कयूं था। हलो ठीकु आहे हल। अदा ॾे हल वाल तोखे बसर पकड़ जो तजुर्बो अथई या ईअं शुरू कई? दादा बसर जो अॻु में त मूंखे तजुर्बो न हुयो, पर अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी हिन सिंध में टैलेंट जी कमी न आहे। जीअं ई मां कोडर खणी खिरिया कढणु शुरू थियुमि, हमरा हिकिड़ो आयो चईंदा इहे खिरिया जेके आहिनि कोडर सां न पंजे सां कढंदो वञे ऐं छबर में ॾींदो वञे त बहितर रहंदो। पोइ हीउ पंजो वरितमि ख़ैर सां, पोइ हीअ खिरिया मूं कढिया ई ओलह ऐं ओभर नमूने। वरी ॿियो हिकिड़ो दोस्त आयो ॼाण, उन वरी ॾस ॾिनो त चईं दादा ईअं जेके खिरिया कढंदे त तूं वरी ॾखण वारा जेके बसर आहिनि उहे वॾा थी वेंदा, उत्तर वारा बसर उहे नंढा रहंदे, छो त सियारे जो उस जेको आहे ॾखण खां ईंदो आहे। हाणे जॾहिं बि ॿिया खिरिया कढी त उन्हनि जो मुंहुं हीअं कर, वरी हे हिननि जो मुंहुं हीअं मटियमि, हे ॾिसी थो पाण खिरिया, वरी उत्तर ऐं ॾखण हिननि जो मुंहुं कयमि। वरी हिते शुरू कयमि, हमरा ॿियो हिकिड़ो दोस्त आयो, उन चयो यार बसर थो कहीं? मां चयो हा। चईं पोइ खिरिया थोरा वॾा कर त वरी 15 फरवरी खां तुंहिंजा बसर वॾा थी वञनि त पोइ विच ते ईअं बठनि में ईअं हणंदो वञे भिंडी जो ॿिज। भिंडी जो ॿिज हणंदे तेसि ताईं तुंहिंजो बसर पची वेंदो, भिंडी बि तयारु थी वेंदी। हलो साईं, वरी ईअं कयमि, खिरिया वॾा कुझु ठाहियमि। वरी हिकिड़ो ॿियो पंजाबी दोस्त आयो, उन्हनि जी तव्हांखे ख़बर आहे पंजाबी ॿाहिरि जेके असांजा आहिनि उहे ज़रात जा माहिर आहिनि। उहो सम्झी वियो, चईं तो खिरिया जेके कढिया आहिनि वॾा कढिया आहिनि, मां सम्झी वियुमि हिननि तूं फरवरी जे महीने में भिंडियूं हणंदो। मां चयो हा। हुन वरी ॾस पंहिंजो ॾेई वियो, चईं भिंडी हिकु बठो छॾे ॿिए बठे में हणंदो वञे, हिकु बठो छॾे ॿिए बठे में हणंदो वञे। विचों बठो इन लाइ छॾ त जीअं भिंडी जो माना तयारु तुंहिंजो थी वञे, उन खां पोइ बसर जॾहिं लही वञे त विचों बठो ड्राए करे वरी तूं उन लाइ जंतर काए माल जे लाइ अॻाटो। दादा मूंखे तजुर्बो त बसर करण जो कोन्हो, अल्हम्दुलिल्लाह टैलेंट जी तोखे ॿुधायमि न, पंहिंजे सिंध में कमी न आहे। ॾस ॾियण वारा जाम दोस्त, ऐं हाणे अल्हम्दुलिल्लाह मां बसर काए छॾियनि। वरी अलाह मालिक जॾहिं 15 फरवरी ईंदो त भिंडियुनि जी बि चुंगियूं हणंदासीं। माशाल्लाह यार माशाल्लाह, तो में वॾी टैलेंट आहे। कॾहिं मिठाई, कॾहिं पकोड़ा, कॾहिं समोसा, हिन महिल वरी बसर थो खाईं। माशाल्लाह तोखे वॾो तजुर्बो आहे। इहो टैलेंट किथां अथई हेॾा? दादा महिनत ऐं कमुकार लाइ तोमें गैरत हुजणु खपे, इन में टैलेंट जी का ॻाल्हि न आहे। तोमें सिर्फ़ु गैरत हुजणु खपे कम जे लाइ न, पोइ हर कमु पाणे ई आसानी थी वेंदो आहे। मुंहुं में गैरत हुजणु खपे? तो में न दादा, माण्हू में मां चयो मतिलबु त कमुकार जे लाइ गैरत थोरो जज़्बो हुजणु खपे, पोइ इनशाला कमु आसानी थी वेंदा आहिनि। इंसान खे महिनत ऐं जस्तजू करणु खपे, इनशाला हर मंज़िल में माण्हू कामयाबु थी वेंदो आहे पंहिंजी महिनत ते।